वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। हुकूमती इदारनि जी राइट साइज़िंग के बे मरहले की सिफ़ारिशुनि की मंजूरी ॾिनी वेंदी। राइट साइज़िंग के बे मरहले में 5 वज़ारतुनि जा ख़र्च घटाया वेंदा। काबीना के हाउसिंग वज़ारत, वापार ऐं साइंस एंड टेक्नोलॉजी बाबत सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। फूड सिक्योरिटी ऐं सीड़पकारी बोर्ड की राइट साइज़िंग जूं बि सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। सिफ़ारिशुनि की मंजूरी से हज़ार नौकरियूं ख़त्म कयूं वेंदियूं। बे मरहले में सिफ़ारिशुनि की मंजूरी से दर्जन इदारा भी बंद थी वेंदा। अहम ख़बर असां शेयर कर रहा है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी है। हुकूमती इदारनि की राइट साइज़िंग के बे मरहले की सिफ़ारिशुनि की मंजूरी ॾिनी वेंदी। राइट साइज़िंग के बे मरहले में 5 वज़ारतुनि जा ख़र्च घटाया वेंदा। काबीना के हाउसिंग वज़ारत, वापार ऐं साइंस टेक्नोलॉजी बाबत सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। फूड सिक्योरिटी ऐं सीड़पकारी बोर्ड के राइट साइज़िंग जूं बि सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। सिफ़ारिशुनि की मंजूरी से हज़ार नौकरियूं ख़त्म कयूं वेंदियूं। बे मरहले में सिफ़ारिशुनि की मंजूरी से दर्जन इदारा भी बंद थी वेंदा।